पंजवीह तारीख़ ताईं, मई जी 25 तारीख़ ताईं, मतिलबु 4 महीना 25 ॾींहंनि में हिन चईं डिस्ट्रिक्ट्स में 67 डाकू जेके आहिनि से क़त्ल खे पुलिस मारियो आहे ऐं तक़रीबन एतिरो ई तइदाद कोई 69 जे क़रीब डाकू जेके आहिनि से इंजर्ड हालत में पुलिस उन्ही खे गिरफ़्तार कयो आहे ऐं 300 जे क़रीब डाकू जेके आहिनि से 301 उहे जेके आहिनि से इन 4 महीना 25 ॾींहंनि में डाकू जेके आहिनि से गिरफ़्तार थिया आहिनि। सिर्फ़ु इन चईं डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि थो करियां त पुलिस पंहिंजे भरपूर एक्शन करे पई ऐं तव्हां इहो एक्शन ॾिसंदा अञा वधंदो। असां मतिलबु कतनि केर बि इहो ज़हन में रखे की असां रोड ते अची कार्रवाई कंदासीं, पुलिस घबराइजी वेही रहंदी, कतनि न थींदी। हिन में जेको आहे सो गवर्नमेंट जी विल आहे। सिंध गवर्नमेंट चाहे थी त जेको आहे सो डाकुनि खे टेक ऑन कजे। सिंध गवर्नमेंट चाहे थी त इहो प्रॉब्लम परमानेंटली हल थिए। पुलिस बिल्कुलु उनखे रिस्पॉन्ड करे पई, उहो रिसोर्सिस असांखे मिलनि पिया। अल्लाह ताला आसानी करे। तव्हां मीडिया जो वॾो रोल आहे। जॾहिं सुठी पुलिसिंग थिए, तव्हां जेकॾहिं पॉज़िटिव रोल प्ले कंदा ऐं उन जी पॉज़िटिव रिपोर्टिंग कंदा त यकीनन माण्हुनि में उहा सेटिस्फैक्शन ईंदी। जेके मिसाल कल्ह इहे नंढो ॿारु जेको अगवा थियो सिमरत कुमार, उनजी रिकवरी थी त पुलिस बग़ैर पैसनि जे रिकवर करायो। जेकॾहिं खैरपुर में असांजो हिंदू पैरामेडिक्स दोस्त अगवा थियो त उनखे पुलिस बग़ैर पैसनि जे रिकवर करायो। हाणे जेके बि माण्हू रिकवर थियनि पिया, असां पूरी एफर्ट करियूं था त उहे पैसनि खां बग़ैर रिकवर थियनि। पूरो हाईवे राति जो कॉन्वॉयस हलंदा हुआ, अल्हम्दुलिल्लाह हाणे किथे बि कॉन्वॉय नथो हले। तव्हां ॾिसो हनी ट्रैप ऐं ॿियनि तरीक़नि सां जेको माण्हुनि खे ट्रैप कंदा हुआ, अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसो केतिरो घटिजी वियो आहे। मतिलबु उहो जेको आहे सो पहिरीं केतिरा माण्हू जेके आहिनि से मुख़्तलिफ़ पूरे पाकिस्तान मां ट्रैप थी करे हिते ईंदा हुआ। त इहो तव्हां सभु जेके शयूं आहिनि इहे तव्हांखे हाईलाइट करणियूं आहिनि। मूं जॾहिं चयो आहे न त असां एज़ एन सोसाइटी जेकॾहिं इन क्राइम ऐं क्रिमिनल जे अगेंस्ट कमु कंदासीं त असां बिल्कुलु कामयाबु वेंदासीं। पर जेकॾहिं मिसाल असां पुलिस जे उन सुठनि कमनि खे हाईलाइट न कंदासीं ऐं हिकिड़ो अहिड़ो मैसेज ॾींदासीं त लॉलेसनेस आहे, यस क्राइम दुनिया में क्राइम आहे। दुनिया में सुठनि खां सुधरियल मुल्कनि में बि जेको आहे सो क्राइम आहे। जिते तमामु घणी टेक्नोलॉजी आहे, जिते जेको आहे सो तमामु घणा पैसा आहिनि, पर उहे पंहिंजे उन क्राइम खे उन हिसाब सां मैनेज कनि था। उते जी मीडिया उन हिसाब सां रिपोर्ट करे थी। त तव्हांजो बि जेको आहे ज़िमेदारी थिए थी, जेका तव्हांजी ज़िमेदारी आहे तव्हां पूरी करियो। जेका पुलिस जी ज़िमेदारी आहे इनशाला असां हुन में कतनि घबराईंदासीं।